अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु असां स्टार्ट करण वारा आहियूं सेटनि जे बारे में। अव्हांखे मां अॼु खां पोइ जेकी वीडियोज़ ईंदा सेट्स जे बारे में ॻाल्हाईंदासीं। अॼु इंट्रोडक्शन टू सेट्स था पढ़ूं त सेट आहे छा। ईंदड़ वीडियोज़ में सेट्स जे बारे में अञा घणो कुझु पढ़ंदासीं। ठीकु आहे दोस्तों, फर्स्ट ऑफ ऑल द डेफिनेशन छा आहे सेट जी। अ वेल डिफाइंड कलेक्शन ऑफ डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट्स। हिननि डेफिनेशन नंढड़ी आहे बज़ाहिर, हिननि में ही 3 या 4 माना वर्ड्स मां अंडरलाइन कया आहिनि। हिननि जो मतिलबु तव्हांखे सम्झाईंदुमि। वेल डिफाइंड जो मतिलबु छा आहे, कलेक्शन जो मतिलबु छा आहे, डिस्टिंक्ट जो मतिलबु छा आहे, ऑब्जेक्ट्स जो मतिलबु छा आहे। ठीकु आहे दोस्तों, वेल डिफाइंड यानी उनखे बाक़ाइदा ब्रैकेट्स हुजनि। ॾिसो हिते 4 एग्ज़ाम्पल खया आहिनि, ABCD। ठीकु आहे, ए बि सेट आहे, बी बि, सी बि ऐं डी बि सेट आहे। ॾिसो हिननि में वेल डिफाइंड आहिनि सभु। वेल डिफाइंड जो मतिलबु ब्रैकेट्स हुजनि ऐं कामास हुजनि। ब्रैकेट हिन में आहिनि, हिन में बि आहिनि, हिन में बि आहिनि, हिन में बि आहिनि, ऐं हर एलिमेंट या ऑब्जेक्ट जेको आहे उहो कामास सां अलॻि अलॻि माना ॾेखारियल आहे, विच में कामा बि आहे, इनखे चइबो आहे वेल डिफाइंड। ठीकु आहे। कलेक्शन यानी का कलेक्शन हुजे, मोर देन वन, 1 2 3, का कलेक्शन हुजे ऑब्जेक्ट्स जी। हा, हिन में बि कलेक्शन आहे, हिन में बि, हिन में बि, हिन में बि। ठीकु आहे, कलेक्शन बि आहे। डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट्स, ऑब्जेक्ट्स छाखे चइबो आहे, जेके हिन में अंदरि एलिमेंट्स आहिनि। ऑब्जेक्ट्स खे असां कॾहिं कॾहिं एलिमेंट्स बि चवंदा आहियूं, एंट्रीज़ बि चवंदा आहियूं, ऑब्जेक्ट्स बि चवंदा आहियूं। ठीकु आहे दोस्तों, ऑब्जेक्ट्स, एलिमेंट्स, एंट्रीज, जेके हिन में 3 एंट्रीज़ आहिनि, ऑब्जेक्ट्स हिन में 3, हिन में अनलिमिटेड आहिनि। छो त हिननि जो मतिलबु छा आहे, जेके डॉट्स हलंदा 3 टुपका, हिननि जो मतिलबु इहो आहे त हे सेट 3 खां शुरू थियो आहे, 3 6 9 ऐं हलंदड़ आहे, ख़तमु न आहे। ठीकु आहे, हीअ बि हिकिड़ो सेट आहे, हीअ बि हिकिड़ो सेट आहे। ठीकु आहे, हिननि जूं हे एंट्रीज़ आहिनि। त चवण जो मक़सदु इहो त हे 3 सेट डी, सी ऐं ए हिन डेफिनेशन ते पूरा लहनि था, पर बी नथो लहे। बी सेट न आहे असांजो। अच्छा, बी सेट छो न आहे? छो त हिते लिखियल आहे डिस्टिंक्ट यानी मुख़्तलिफ़ सेट हुजनि। ॾिसो हिते मुख़्तलिफ़ न आहिनि न ऑब्जेक्ट्स, हिते 2 रिपीट थी विया न। रिपीटेशन इज़ नॉट अलाउड इन सेट। ठीकु आहे, हिते मूंखे लिखिणो हुयो त रिपीटेशन इज़ नॉट अलाउड इन सेट्स। ठीकु आहे दोस्तों, सेट हिकिड़ो रिलेशन आहे, हुन में रिपीटेशन अलाउ न हूंदी आहे। हिते रिपीटेशन अलाउ थी आहे, इन करे बी इज़ नॉट अ सेट। ए इज़ अ सेट, हा, हिन में रिपीटेशन बि न आहे, वेल डिफाइंड बि आहे, सी बि असांजो सेट आहे, डी बि असांजो सेट आहे, पर बी सेट न आहे। कुझु फैक्ट्स आहिनि जेके अव्हांखे यादि करणा आहिनि। जीअं पहिरियों फैक्ट हाणे मां तव्हांखे ॿुधायो त बाबा रिपीटेशन इज़ नॉट अलाउड इन सेट। ठीकु आहे, रिपीटेशन अलाउ न आहे सेट में। ॿी आहे त बाबा सेट कैन बी डिनोटेड बाय कैपिटल लेटर्स, ABCPMQR, जेको बि जो पर ॾींदव कैपिटल। छो त ABC त हिते बि आहे ऐं हे बि आहे। फ़र्क़ु कहिड़ो आहे? अगरि एलिमेंट्स आहिनि तव्हांजा ABC में, त उहे कैपिटल न, उहे स्मॉल लेटर्स में हूंदा। नंढड़ी ABC में अंदरि जेके एलिमेंट्स ऐं एंट्रीज़ हूंदियूं न, उहे नंढी ABC में हूंदियूं। पर जेकॾहिं सेट खे नालो ॾिनो वियो आहे को बि, त उहो कैपिटल लेटर में हूंदो आहे, DC। ॾिसो मां सभु वॾे अखरनि में लिखिया आहिनि। ठीकु आहे, ABC, कोई बि ABC जो अल्फ़ाबेट थी सघे थो। ॿियो आहे इनक्लोज्ड इन ब्रैकेट्स। इनक्लोज्ड यानी बंदि हूंदो हुयो बि सेट, माना ॿिन्ही पासनि में उन्हनि खे ईअं सम्झो त हिकिड़ी हद ॾिनल हूंदी, उहे हदूं 2 ब्रैकेट्स हूंदियूं। हिनखे चइबो आहे करली ब्रैकेट। छा? करली ब्रैकेट। 3 क़िस्मनि जूं ब्रैकेट्स हूंदियूं आहिनि, असां पढ़ियूं आहिनि, स्मॉल ब्रैकेट्स, करली ब्रैकेट्स ऐं लार्ज ब्रैकेट्स। ठीकु आहे, पर स्पेशली ही यूज़ थींदी आहे सेट्स लाइ। हेठियूं 2 न थींदियूं आहिनि, सही आहे, न हेठि थींदी आहे न मथी थींदी आहे। विची जेका आहे करली ब्रैकेट्स, उहा सेट लाइ यूज़ थींदी आहे। मथी ऑर्डर्ड पेयर लाइ, पर उहो अञा असां न पढ़ियो, उहो पढ़ंदासीं। ठीकु आहे, इन करे मां हिते लिखी ठाहे छॾी आहे त हीअ ब्रैकेट यूज़ थींदी आहे, माना क्लोज़ करण लाइ, माना हिकिड़े सेट खे बंदि करण लाइ। ऑब्जेक्ट्स आर सेपरेटेड बाय कॉमास। कामास ॾिनल हूंदा आहिनि ऑब्जेक्ट खे सेपरेट करण लाइ, अलॻि अलॻि करण लाइ। ठीकु आहे, जे हिते कामा न ॼाण त 3 ऐं 6 जी जाइ ते 36 थी वेंदो, जेको ग़लति आहे। ठीकु आहे, हाणे ॾिसो 36 थी वियो न, पर हिते कामा असांखे ॾियणो पवंदो। ठीकु आहे, ऑर्डर ऑफ सेट छा आहे? ऑर्डर ऑफ सेट छा आहे दोस्तों? साइज़ ऑफ सेट, यानी उन सेट जी साइज़ केतिरी आहे। साइज़ जी कीअं ख़बर पवंदी आहे? उन में एलिमेंट्स केतिरा आहिनि, या ॿियनि लफ़्ज़नि में चऊं त नंबर ऑफ एलिमेंट्स इन इट। जीअं ए आहे, ए हिकिड़ो एग्ज़ाम्पल आहे। ए, उन में असांखे सेट मिलियल आहे 1 2 3 4 4 एलिमेंट्स।
ठीक है दोस्तों, 4 एलिमेंट्स असांखे मिलियल आहिनि। त ए हैज़ एन ऑर्डर ऑफ 4, यानी हिन में ऑर्डर घणो आहे 4। जेतिरा एलिमेंट्स हूंदा 3 हुजनि त ऑर्डर 3 हुजे, 4 आहिनि त ऑर्डर 4 आहे। उमेद आहे तव्हांखे अॼोको ही लेक्चर सम्झ में आयो हूंदो, सेट्स जो नंढिड़ो इंट्रोडक्शन मां तव्हांखे करायो। नेक्स्ट वीडियोज़ में असां पढ़ंदासीं हिन ते जेके ऑपरेशन्स थींदा आहिनि। ठीकु आहे, तेसिताईं मूंसां गॾु रहो। ख़ुदा हाफ़िज़।